ज़िला घथोंगो में हर साल जियां हिन साल भी साईं साध प्रसन्नाराम जी 114 वर्सी वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। वर्सी जी शुरूआत मंदिर जे मज़हबी रसूमात अदा कई वई। मज़हबी रसूमात बाबू रमेश कुमार, अंकल दौलत राम, नंदलाल लधाणी, राम बसर ऐं ॿियनि कई। वर्सी जे मौक़े ते पाकिस्तान जे कुंड कुचमा साईं साध प्रसन्नाराम जे चाहींदड़ वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वर्सी में आयल यात्रियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त यारी तो सोचो कुछ कानो पर नसीब हो तॾहिं त पुॼी वियासीं असां। त दुआऊं इहे ई कंदा आहियूं कि भई मतिलबु सुखी रहूं असां ऐं मतिलबु अॻिले नेक्स्ट टाइम बि अची सघूं हिते ऐं मज़ो भी जाम आयो, फर्स्ट टाइम आया आहियूं। डॉक्टर चांदनी है, हम लोग यहाँ से हर साल यहाँ पर आते हैं अपना साईं का मेला मनाने के लिए, साईं परशुराम का। तो मैं 5 साल से ये अटेंड करके आई हूँ। हम लोगों को बहुत मज़ा आता है, हम लोग बहुत मस्ती यहाँ पर करते हैं और हर साल हम धूमधाम से बनाते हैं और साईं के लिए सेलिब्रेट करते हैं और दूर दूर से लोग यहाँ पर आते हैं एंड सेलिब्रेशन के लिए। और हम भी यहाँ से आते हैं, कोई हैदराबाद से आते हैं, कोई कराची से, कोई गाँव से आते हैं, कोई मीरपुर खास से। तो हम लोग यहाँ से धूमधाम से, और आज भी आप देख रहे हैं हम लोग धूमधाम से यहाँ पर साईं का मेला मनाया जा रहा है। ॾाढी मस्ती लगी पई आहे, परे परे का प्यार था आया आहिनि, प्रेमी आहिनि, पाकिस्तान जी सलामत लाइ दुआ करे रहिया आहियूं त जीअं असांजो मुल्क अमन में रहे ऐं असांजा हालात सही हुजनि। जंहिं धरती ते मौजूदु आहियूं, जंहिं सिटी में मौजूदु आहियूं, जंहिं गुरु जे नाले ते हिते गॾु थिया आहियूं, सो पहिरियां त जेको ख़ुशी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, सो पहिरियां त तव्हांखे वाधायूं हुजनि ऐं जेके हिन दर्जा शेवादारी आहिनि ऐं पूरी दुनिया में जेके हिन दर्जा शेवादारी रहनि पिया उन्हनि खे अॼु जे ॾींहं जूं ख़ुशी ॾियण जूं वाधायूं हुजनि। ऐं पूरो पाकिस्तान, पूरी सिंध धरती ऐं ख़ासि करे हीअ जेकी थर वारी धरती आहे तिते मुहबत प्रेम प्यार सदाईं मिलंदो रहंदो आहे। सो जॾहिं बि हिते अचणु थियो आहे ऐं मुहबत मिलंदी आहे ऐं पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त प्यारे भक्तनि सां हिते ईंदा आहियूं। प्यारा भगत पंहिंजे मधुर आवाज़ सां भॼन ॿुधाईंदा आहिनि, परमात्मा जो नाम जपींदा आहिनि। खां पहिरियां त चवंदा आहिनि कि प्रेमी सभु प्रेम जहिड़ा, पोइ उहे सिंध जे कहिड़े बि शहर में हुजनि, सिंध में हुजनि या हिंद में हुजनि। चवंदा आहिनि त करण वारे खे शाबस हूंदी आहे, जेको करे थो उनखे मतिलबु जस आहे, जेके करनि था, जंहिंखे हिमत मिले थी शेवा करण जी। त सभिनी खां पहिरियां त तव्हांखे बि वाधायूं हुजनि ऐं जेके हिते प्रेमी शेवा करनि था सभिनी खे मेले जूं वाधायूं हुजनि। प्रसन्नाराम जेको तमामु वॾो दरवेश थी गुज़रियो आहे, जंहिं 12 साल बबर जो वण हो उन ते वेही तपस्या कई 12 साल। उन बबर ते वेठो त बबर जा कंडा बि छणी विया हुआ, कंडा ख़तमु थी विया ऐं साईं 12 साल पूरा हिकिड़ी जाइ ते जेको योग पचायो। असां साईं जी दरबार में आया आहियूं, साईं परशुराम जे मेले ते आया आहियूं, असांजो सॼो परिवार आयो आहे। तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि साईं जे मेले जी। ईंदा आहियूं, असांखे ॾाढो मज़ो बि ईंदो आहे, ख़ुशी बि थींदी आहे। हिकु जहिड़ा वॻा ठाराईंदा आहियूं, असां जाम सुठी कयूं आहिनि ऐं साईं जो मेलो ॾाढो धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। साईं जे वर्सी खे 114 साल थी विया आहिनि। साईं असांजो माना जीअरे समाधि ॾिनई हिते ऐं ॾाढो पवित्र हो। 12 साल बबर जे वण ते तपस्या कई ऐं छोकिरी मां छोकिरे खे ठाही। वॾो पवित्र संतो, महान संतो, सचो संतो। जाम सुठो मज़ो पियो अचे ऐं मतिलबु हिते असां हर साल ईंदा आहियूं। हिते जाम मतिलबु असां मुल्क लाइ दुआऊं बि घुरंदा आहियूं त असांजो मुल्क आबाद हुजे। हिते जाम असांखे मज़ो थो अचे। साईं परशुराम जे ईंदा आहियूं, उन्हनि जी भक्ति वग़ैरह कंदा आहियूं, उन्हनि जो नाम जपंदा आहियूं। जाम शेवा करण में मज़ो ईंदो आहे। उन्हीअ मौक़े ते भगत बाबू मास्टर, सुशील कुमार, सोनू राजेश, राजा भगत प्रेम सागर ऐं ॿियनि भक्तनि भक्ति भॼन ॻाए यात्रियुनि खे झुमाए छॾियो। कयो आहे या करे थी न, ही ताड़ी कुछ भी ना है, हज़ारे ताड़ी वजाएंगे कुछ ना है, हज़ारे ताड़ी वजाएंगे। साईं साध प्रसन्नाराम जी वर्सी में खोड़ी दरबार जे गादे नशीं साईं कपिल गुर ख़ुसूसी तौर ते शिरकत कई, पंहिंजे अक़ीदतमंदनि खे दीदार करायो। उन्ही मौक़े ते वर्सी में अंकल दौलत राम, बाबू रमेश, डॉक्टर हरीश, मोहन मुख, मोहन
भवाई गोबिंद राम ऐं इन पारां चयो त साईं प्रसन्नाराम 12 साल बबर ते वेही इबादत कई। इन जा अनगणत करिश्मा आहिनि जंहिंखे असीं बयान नथा करे सघूं। जे करे साईं प्रसन्नाराम जा चाहींदड़ लखनि जी तइदाद में मौजूदु आहिनि जेके साईं प्रसन्नाराम सां मुहबत कंदा आहिनि। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जंहिं हमेशह अमन प्यार मोहब्बत जो दर्स ॾिनो। वर्सी जे मौक़े ते प्यारे वतन पाकिस्तान जी सलामती खुशहाली लाइ दुआ घुरी वई। उन्हीअ मौक़े ते मंदिर खे ख़ूबसूरत रंग बिरंगी लाइटुनि ऐं गुलनि सां सिंगारियो वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।